अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो सिंध आवाज़ टीवी न्यूज़। हाणे तव्हां सां शेयर कंदासीं हिकु अहम ख़बर। क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह एयाज़लطيف पलيجو दौलतपुर सफ़न प्रेस क्लब जे ग्राउंड में मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र सां तालुक़ रखंदड़ ऐं सञावंदनि खे ख़िताब कंदे ऐं मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध जूं ज़मीनूं पेट्रोल मार्बल या ॿिया वसीला ॾियण जो इख़्तियार निगरान हुकूमत खे छा पर चूंडियल हुकूमत खे बि नाहे। उहो इख़्तियार सिंध जे 7 करोड़ आवाम खे आहे। जेकॾहिं हुकूमत चाहे थी त सिंध जूं सरकारी ज़मीनूं आबाद कजनि त उहे बेरोज़गार सिंध जे हारियुनि खे ॾियनि त उहे आबाद कनि। बाक़ी उहो कहिड़ो तरीक़ो आहे जो सिंध जूं ज़मीनूं इदारनि खे ॾिनियूं वञनि। एयाज़लطيف पलيجو वधीक चयो सिंध जूं ज़मीनूं ॿियनि मुल्कनि हवाले करण जी बि ज़रूरत नाहे। उहे मुल्क हिते जेका ज़राअत में आबादी कंदा उहा जेका पंहिंजे ज़रूरत वारा फ़सुल आबाद कंदा। आदमशुमारी पीपीए कराई आहे ऐं सभु कम पीपी पई कराए। सिंध दुश्मन मनसूबनि वारा पीपीए खां जवाब तलब करणु खपनि। सिंध जा अक्सर माण्हू पंहिंजे न्याणियुनि ऐं अमड़ियुनि खे बेनज़ीर इनकम जे पैसनि वठण लाइ पिनाइनि पिया ऐं पाण वॾेरनि जे पिया लूर लूर कंदा फिरनि पिया। पीपी सिंध जा समूरा इदारा तबाह करे छॾिया आहिनि। उन मौक़े ते क़ौमी अवामी तहरीक जे अॻुवान डॉक्टर आगा शाह मुगल, निसार भुरगड़ी ऐं ॿिया साणस गॾु हुआ। Please subscribe Sindh Awaz TV News and like for latest news update.